राधण भरिसां पेचरवासी फैज़ मोहम्मद बिरोही प्रेस क्लब राधण पहुची पंहिंजे भाउ अली मुराद बिरोही ऐं संदसि पुटनि ख़िलाफ़ लातालगी जो ऐलान कंदे चयो त मुंहिंजो भाउ नाले अली मुराद पुटु गुल मोहम्मद ज़ाद बिरोही ऐं संदसि पुटु रहीम ऐं अली मर्दान बिरोही ग़लति सोबत में अची विया आहिनि। अॼु खां उन्हनि सां को बि ॾेती लेती कंदो या हू कंहिंसां फॾो फसाद कंदा त उनजा ज़िम्मेवार हू पाण हूंदा। ग़लति सबबु मां बेज़ार थी पियो आहियां। मां शरीफ़ माण्हू आहियां। थाणनि जा चकर काटे थकिजी पियो आहियां। उन्हनि सां मुंहिंजो ऐं मुंहिंजे भाइटियुनि सरवर मुनवर मोहम्मद पन्ना पुटु मोहम्मद सालिह बिरोही जो हुननि सां को बि वास्तो न हूंदो। मां SHO राधण SSP दादू ऐं वस वारनि खे अपील थो कयां, सुभाणे मथां ॾिनल नाले वारनि सां को बि ग़लति कमु या फॾो फसाद कंदा त असां ज़िम्मेवार न आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।